शहर गाड़े खां अमीर बख्श वलद दणी बख्श लाशारी जे नाव ज़िंदगी जो कुछ हसीन घड़ियूं। कींजर किनारे शाम जे उदास लम्हन में हू सिज के लहंदे हसरत भरी निगाहन सां ॾिसी रहियो हो ऐं मूं अची पोयां खां हुन जे कुल्हे ते हथ रखी चयो हो त अमीर ॻोठ न हलंदे छा? त हिकदमि छिरकजी नज़र फेराए ॾिठईं त संदसि चहिरे में मूं अनेक तमन्नाऊं ऐं इल्तिजाऊं महसूसु करे वरितियूं हुयूं। हुन जे अखियुनि जा ककर वसियात कोन पे, पर उन्हनि नेणनि जा मध टुटण लाइ आता ज़रूरु हुआ। सिज लहण लॻो हो ऐं राति जो ऊंदाहियूं असांखे चारी तरफ़ घेरो कंदे वयूं ऐं मूं हुन खे हथु ॾेई उथारे पंहिंजी मंज़िल जो रुख़ कयो हो। ऐं पोइ सफ़र जे दौरान मूं हिकु दफ़ो ॿीहर अमीर जे सीने अंदरि जाती पाई ऐं संदसि ज़िंदगी जा वर्क उथलाइण लॻो हुअसि। मूं ख़ामोशी ऐं बेक़रारी जी वजह पुछी त संदसि अखियुनि जा पलर पलटी विया ऐं संदसि गिलनि ते ॻोढ़नि जो सैलाब बर्पा थी चुको हो। मूंखे यकीन न पियो आयो त हमेशह मुर्कूं विखेरींदड़ अमीर बख्श दिलि अंदरि हज़ारे दर्दनि जा बोझ खणी पंहिंजे दोस्तनि सां अहिड़ो रवैयो रखंदो आहे जो ईअं महसूसु थींदो आहे त दर्दनि नाले बीमारी खां कोहे दूरि आहे। पर कॾहिं कॾहिं संदसि पीढ़ीअ जी यादि अची दिलि में वाहिरो कंदी आहे त हू ख़ामोश ऐं उदास थी वेंदो आहे ऐं कुझु घड़ियुनि लाइ संदसि चपड़नि तां मुर्क रुसी वेंदी आहे। पंहिंजे अजरक सां ॻोढ़नि जा सैलाब उगदे पंहिंजे प्यार जी हक़ीक़त हिकु कहाणी वांगुरु बयानु करणु लॻो हो त हा यार मुख़्तियार, अवां जो ही दोस्त दर हक़ीक़त हिन ज़माने सां मुर्कनि जा खज़ाना लुटाईंदो आहे, पर अंदरि झुरियो ऐं भुरियो पियो आहे। हिन बेतरस समाज जा माण्हू ऐं रस्मनि जा पुॼारी, प्यार ऐं प्रीत जा दुश्मन हमेशह पंहिंजी अन्ना खे ज़िंदा रखण लाइ हर दौर में प्यार ऐं चाहत जा कातिल रहिया आहिनि। यार नंढपण में रांदियुनि रहंदे वक़्तु गुज़री वियो पतो इहो बि न पियो जो जवानी ॿूर झले वरितो हो ऐं असांजी रांदि प्यार में तब्दील थी वई हुई। असां ॿिन्ही हिक ॿिए सां गॾु जीअण जा वचन करे वरिता हुआ। असांजो पाण में को रिश्तो त कोन हो, पर माइट ज़रूरु हुआसीं। सो रोज़ु वञी जेसीं उन जा दर्शन न कंदो हुअसि त मूंखे बुख जो अहसासु बि कोन थींदो हो। ऐं पोइ हुन जे माइटनि असांखे परखे वरितो हो। तिन अची मुंहिंजे बाबा साईं खे इहो चयो त अमीर खे रोकियो, उहो असांजे घर न ईंदो वञे। ऐं पोइ मुंहिंजे बाबा साईं मूंखे मना कई हुई त आउं चवणु लॻो हुअसि त बाबा असां त ॿई गॾु नंढा वॾा थिया आहियूं ऐं आउं कोई गैरत न आहियां। बाबा साईं मूंखे इहो चई बसि कराए छॾियो हो त पहिरीं तव्हां ॿार हुआ, हाणे जवान थी चुका आहियो, इहो मुनासिबु न आहे। उन वक़्तु मूं वक़्त खे इहो ॾोरापो ज़रूरु ॾिनो हो त एतिरो जल्द छो गुज़री वें। नंढपिण में हर पाबंदी खां आज़ादु, न रस्मनि जी ज़ंजीर हुई न ज़माने जी सोच। हर निगाह हाणे त हर निगाह शक वारी थी कजे। मुंहिंजी चाहत ॾिसी मुंहिंजा माइट रिश्ते लाइ बि विया, पर उन्हनि साफ़ इनकार करे छॾियो।
अञा कुझु ॾींहं मस गुज़रिया हुआ जो मुंहिंजो पहिरीं जे मूंसां निभाइण जा वचन ऐं वाइदा कया हुआ उनजी ॼञ अची चुकी हुई। उहो शादीअ जे बंधणनि में ॿधिजी कंहिं ॿिए जी सेज जो सिंगार बणजण लाइ वञी रहियो हो ऐं आउं पंहिंजे ख़्वाबनि जे ॾिठल आशियाने में परे खां अकेलो हुन जे आख़िरी दीदार कंदो रहियुसि ऐं परे परे ताईं हुन जी बारात खे ॾिसंदो रहियुसि ऐं पोइ मुंहिंजे ख़्वाबनि जी राणी पखीअ वांगुरु उॾामी वई ऐं आउं पर कटियल पखीअ वांगुरु पंहिंजे वलर खां विछड़ियल पियो लॻोसि। उन ॾींहुं मुंहिंजी समूरी दुनिया उजड़ी वई हुई। आउं बराबरि हिन समाज खे महसूसु करणु नथो ॾियां पर मुंहिंजे अंदर में कंहिं जाती पाए ॾिठो नाहे त हिन दिलि अंदरि केतिरनि अरमाननि जा लाशा दफ़न थियल आहिनि।